आदात पियो यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख़्तियार जरवार। साथियों, अॼु नई कहाणी खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु जी कहाणी जो उनवान आहे त टे कूड़ा ऐं हिकु सोन जो सिक्को। कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं मज़ेदार आहे, सो ॿुधण न विसारिजो। मुकमल कहाणी ॿुधंदा त ॻाल्हि तव्हांखे सम्झ में बि अची वेंदी ऐं असांजी महिनत बि सजाई थींदी। सो घणनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त मलाशा जे हिकु ॻोठ में टे ॼणा केॾांहुं वञी रहिया हुआ। हलंदे हलंदे उहे कहिड़े मोड़ वटि पहुता जिते उन्हनि खे हिकु सोनो सिक्को नज़र आयो। पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त टिनी ॼणनि खे उहो सोनो सिक्को हिकु ई वक़्त में नज़र आयो। पहिरीं थी हिननि इहो फ़ैसिलो कयो त उहो सिक्को पंहिंजो पाण में विराए खणंदा, यानी उन जो टे पतियूं करे हर हिकु खे हिकु हिकु जेतिरो हिसो ॾिनो वेंदो। घणी छिकताण खां पोइ नेठि हू इन ॻाल्हि ते पहुता त ईअं करण सां भला कंहिंजो बि को ख़ासि भलो न थींदो। उन ई करे हुननि इहो फ़ैसिलो कयो त अचो त अॼु मुक़ाबिलो करियूं था। जेको पाण मां सभिनी खां वॾो कूड़ ॻाल्हाईंदो उहो ई इन सोने सिके जो असुलु हक़दार हूंदो ऐं सोनो सिक्को उन खे ॾिबो। पोइ त टिनी ॼणनि अची कूड़नि जा वसकारा लथा। वारे वारे सां पहिरीं हमरा चयो त मुंहिंजो चाचो मस्जिद में इमाम आहे ऐं राति जो हुन सां मिलणु वियो हुअसि। जॾहिं असां सुम्हण लाइ लेटियासीं त अहिड़ी ज़बरदस्त झक ऐं तूफ़ान लॻो जो थोरी देरि में शहर जूं मड़ई मस्जिदूं, सभई घर, दुकान, वण टिण, खूह, जानवर उॾामण लॻा ऐं तूफ़ान खेनि खणी उॾाए 300 किलोमीटर परे वञी कंहिं शहर में उछलायो। पर कमाल जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां सुबुह जो निंड मां उथियासीं त पंजनि हंधनि में हुआसीं ऐं का बि शइ पंहिंजी जाइ तां चूरी फूरी बि न हुई। खट तां उथी आऊं जो मस्जिद जे मीनार ते चढ़ियसि ऐं हेॾां होॾां ॾिसणु लॻसि त ओचितो मुंहिंजी नज़र उन मोड़ ते पई ऐं उते हिन सिके खे ॾिसी वरितमि। उन ई करे दोस्तो, हाणे हीउ सिक्को मुंहिंजो थियो। ॿिए हमरा चयो, न न, हाणे मुंहिंजी बि ॿुधो। हाणे भाइरो ॿुधो, मुंहिंजी बि ॿुधो। मुंहिंजो ॾाॾो हिकु ॻोठ में मुहाणो आहे ऐं काल्ह हुन सां मिलणु वियो हुउसि। उते मूं हिकु वॾी मच्छी ॾिठी जंहिंखे मुंहिंजे ॾाॾे अॼु खां 10 ॾींहं अॻु फासायो हो ऐं उन्हनि 10 ॾींहंनि में हुन मच्छी खे केतिरा ई कम सेखारे वरिता, जहिड़ो कर मानी पचाइणु, सफ़ाई सुथराई करणु, कपिड़ा धोअणु, शहर मां वञी सर्फ सौदो सामान वठी अचणु ऐं कमाल त इहो जो हुनखे राग बि सेखारे छॾियईं। ऐं मंझंदि जो मानी खां पोइ जॾहिं मच्छी मथे छित ते वेही त हुनखे उतां ई जाइ ॾिसण में आई। उन सां गॾु उहो सिक्को पिणु ॾिसण में आयो। हुन मूंखे इशारनि सां सुठो रस्तो सम्झायो ऐं चयो त जल्दी वञ, उहो सिक्को वञी खण। उन करे साथियो, हीउ सिक्को हाणे मुंहिंजो थियो। तंहिं ते टे हमरा चयो, न न, इहो सिक्को तुंहिंजो थी नथो सघे। तो कूड़ त ॻाल्हायो आहे, पर तमामु वॾो कूड़ हीअ अथई त मुंहिंजो पीउ वॾो सौदागर आहे। मुंहिंजो पीउ बि हिकु वॾो सौदागर आहे। हिकु ॾींहुं हू हिकु बेज़ो ख़रीद करे आयो ऐं उनखे छबड़ी में रखियो वेठो हो त कुझनि ई ॾींहंनि खां पोइ बेदे मां हिकु कुकड़ निकितो। उहो कुकड़ एॾो त वॾो थियो जो मुंहिंजो पीउ पंहिंजो सामान उन ते ढोए हिकु हंधि खां ॿिए हंधि सफ़र कंदो रहंदो हो। हिकु ॾींहुं कुकड़ जी चेल चिॿी थी पई। हकीमनि बाबे खे उहा सलाह ॾिनी त हिन जी चेल ते खजी जो वण जो मलम लॻा। पोइ त बाबा ईअं ई कयो, पर हिकु ॾींहुं ईअं थियो जो मलम सां गॾु खारकुन जी हिकु खेखड़ी बि हुनजे चेल सां ॿधिजी वई। पोइ ॿिए ॾींहुं जॾहिं हुन पटी खोली त हुनजी चेल ते खजी जो वणु फुटी पियो हो। कुझु ॾींहं बाद उन वण में खजियूं बि थियणु लॻियूं। खजूर बि थियणु लॻो। पोइ जॾहिं वणु मेवे सां भरिजी टुॿ थी वियो त पाड़े वारनि खजी पटण लाइ पथरनि जो वसकारो लाइ ॾिनो। पथर लॻण सां खजी जी खेखड़ी वण ते ई रहिजी वियूं हुयूं ऐं ॻुर हेठि किरी पई हुई। अहिड़ी तरह वण ते खेखड़ियुनि जो एॾो वॾो ढेर थी वियो जो हिकु जबल बणिजी वियो। मुंहिंजे पीउ उन जबल जी खोटाई करे लेवल कई। पोइ उन ते हर हलाए कद्दू जा ॿिज पोखिया। जॾहिं कद्दू फुटिया त मूं हिकु कद्दू खयो ऐं उनखे वढणु लॻसि। अञा उनखे छुरी सां चहक मस ॾिनमि त छुरी मुंहिंजे हथ मां छॾाइजी वई। छुरी मुंहिंजे हथ मां छॾाइजी वई ऐं धू कद्दू मंद अंदरि हली वई।
मूं जल्दी जल्दी चयल सां रसो ॿधी कद्दू अंदरि लही वियसि जीअं उन में किरियल छुरी कढी सघां। जॾहिं हू अंदरि घिड़यसि त उते मूंखे 3 माण्हू मिलिया। हुननि जा उठ गुम थी विया हुआ ऐं हू उहे ॻोल्हे रहिया हुआ। मूं हुननि खे ॿुधायो त मुंहिंजी हिन रीति छुरी हिन कद्दू में किरी पई आहे ऐं आऊं हुनजी ॻोल्हा में आयो आहियां। हुननि वराणियो हो त ख़ुदा जा बंदा, जॾहिं असांखे उठ नथा मिलनि त पोइ तोखे छुरी किथां मिलंदी। माठ करे पंहिंजी वञी कमकार जे घर। हा, हिकु ॻाल्हि आहे त हितां खां कुझु फ़ासिले ते हिकु जाइ ते हिकु सिक्को पियो आहे, उहो वञी तूं खण ऐं उनजी नई छुरी ख़रीद कर। छो साईं, हाणे आऊं पंहिंजो सिक्को खणणु आयो आहियां। उमेदु आहे त तव्हां मूंखे हिन सिके मां नई छुरी वठण जी इजाज़त ॾींदव। हीउ सिक्को खणी सघीं थो। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि, मुंहिंजो कूड़ तव्हांखे वणे त मूंखे इजाज़त ॾियो ऐं चओ त तूं हीउ सिक्को खणी सघीं थो। पोइ त पहिरीं ऐं ॿिए हमरा ॿिन्ही ॼणनि चयो त ॿेली, तो जहिड़ो कूड़नि जो बादशाह ॿियो को कोन्हे। तूं वाक़ई खटियो ऐं असां हारायो। हुन जे साथियुनि हिक ई ज़बान में चयो, अदा हीउ सिक्को खणी सघीं थो, हीउ सिक्को खणी सघीं थो। तो साथियों, ही कहानी उम्मीद है तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिकु मज़ाक़ क़िस्म जी कहानी हुई। तो हिन क़िस्म जो वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।